गवर्नमेंट प्राइमरी स्कूल स्टेशन पलीजाणीअ में हर साल जियां हिन साल भी जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निहायत अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। स्कूल जे शागिर्दनि में नात ख़्वानीअ जो मुक़ाबिलो करायो वियो। तक़रीब जो ख़ासि महिमान असिस्टेंट कमिश्नर मटियारी जनाब अब्दुल मजीद ज़ोहरानी साहब हो। उन मौक़े ते स्कूल जे हेडमास्टर मोहम्मद हाशिम बाटीअ तरफ़ां आयल महिमाननि खे आजियाणो ॾिनो वियो ऐं गुलनि जा हार पाराया विया। हिन शानदार मीलाद जे महफ़िल में केतिरा ई उस्ताद ऐं मुअज़्ज़िज़ शहरी शामिल हुआ, जिन में सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह बुख़ारी, बशीर अहमद खत्री, सैयद इमदाद अली शाह बुख़ारी, फरमान राजपूत, सैयद शाह मोहम्मद शाह, गुल मोहम्मद हमू पोटो, रियाज़ साहूवाल, मोहम्मद उमर सुहो ऐं ॿिया शामिल हुआ। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे जनाब अब्दुल मजीद ज़ोहरानी असिस्टेंट कमिश्नर मटियारी साहिब जिन फरमायो त हिन क़िस्म जूं तक़रीबूं थियणु सुठो अमल आहे। अहिड़ियुनि तक़रीबुनि सां शागिर्दनि में चटाभेटीअ वारो माहौल पैदा थिए थो। नात ख़्वानीअ जे मुक़ाबले में हिसो वठंदड़ शागिर्दनि खे कप, मेडल ऐं रोक इनाम पिणु ॾिनो वियो। हिन तक़रीब जी कारवाई सिंध जे मशहूरु शाइर ऐं अदीब उदास सोलंकी हलाई।